दोस्तो ही जेको छेलो अव्हां ॾिसी रहिया आहियो, ही जेके 4 छेला आहिनि, अव्हां छा था सम्झो त हिन जी केतिरी रक़म असांखे चई वई हूंदी? ही हिकिड़ी त ॿकरी आहे, 3 छेला आहिनि ऐं उन्हनि 3 छेलनि जो असांखे ॾाढा सुठा पैसा चई विया आहिनि। हिकिड़े छेले जो 90,000 चई विया आहिनि, ॿिए जो असांखे 95,000 चई विया आहिनि, ॿिए छेले जो 80,000 चई विया आहिनि ऐं उनजे पासे में ॿकरी बीठी हुई। ॿकरियुनि जो कारोबार निहायती काराइतो ऐं ॾाढो अहम आहे। ऐं अॻिते हलां थो, पर उनखां अॻु में तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश थो करियां त सिंध में जेको आहे सो असांजा लाइव स्टॉक ते यूट्यूब चैनल तमामु घटि आहिनि, न हुअण जे बराबरि आहिनि, बल्कि मूं ॾिठो आहे त आहिनि ई कोन। त उनजे लाइ तव्हांखे गुज़ारिश आहे त महिरबानी करे तव्हां रूमी गोट फार्म जे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, दोस्तनि ताईं पहुचायो, कमेंट कयो ऐं कमेंटनि में सुवाल कयो। हीअ ॿकरियूं हींअर ॿाहिरां चरी आयूं आहिनि। ॿकरियुनि जे सिहत जो राज़ इन में आहे त अव्हां उनखे शेड ते ज़रूरु रखो, पर उनखे ॿाहिरि बि चारियो। सुबुह जो सवेरे ई ॿकरियूं, तव्हां ॾिसो केॾियूं ख़ूबसूरत ॿकरियूं आहिनि, सुबुह जो सवेरे ई जेको आहे सो कांगड़ में छॾींदा आहियूं, यानी असांजी बरसीन जीअं त हाणे ख़तमु पई थिए, तंहिं करे असीं ॿकरियुनि खे उहा बरसीन चारींदा आहियूं ऐं पोइ वरी 10-11 धारे वापसि ईंदियूं आहिनि, वरी अचे हिन वाड़ी में चरंदियूं आहिनि। वाड़ी में चरण खां पोइ जेको आहे सो हिननि खे मथे शेड ते चाढ़ियो वेंदो आहे ऐं शेड में जीअं त पखा ॿखा आहिनि, उनजे करे उते मथे चाढ़ींदा आहियूं। ऐं हीअ फर तव्हांजी असुलु सम्झो त आमदनी आहे, कामयाबी आहे तव्हांजी। हीअ फर जेके आहिनि, छाकाणि त ॿकरी त तव्हां ख़रीद करे था अचो, पर उन मां जेके पैदा थियनि था फर, उहे फर जेके आहिनि उहे ई तव्हांजी आमदनी जो ज़रियो आहिनि। पर अॼुकल्ह असां वटि हिकिड़ो वॾो मसइलो इहो आहे त अक्सर फर असीं बचाए नथा सघूं। उनजो सबबु इहो आहे त असां ॿकरियुनि जी पालना जो जेको मकैनिज़म आहे, या जेका उनजो जेको फ़न आहे, उनखां अणवाक़ुफ़ आहियूं। फर घटि मां घटि 70 ॾींहं इंतिहाई वॾी निगहदाश्त ऐं ख़्याल जो घुरिजाऊ हूंदो आहे। ऐं इहो प्रोसेस मिसाल तौरु फर ॼमण खां पोइ 15-20 ॾींहंनि खां पोइ हू आहिस्ते आहिस्ते गाह चढ़णु शुरू कंदो आहे। हाणे इतां खां इहो जेको मरहलो शुरू थिए थो, इहो फर जे लाइ ॾाढो ख़तरनाक आहे। यानी हू गाह बि खाई रहियो आहे ऐं खीर बि पी रहियो आहे, सेम टाइम उहो साॻियो कमु करे रहियो आहे, जंहिंजे करे पोइ कॾहिं कॾहिं हू गाह खाई थो वञे, जेको पन मिलेसि थो, जेका शइ मिलेसि थी, सुको आहे, ख़राबु आहे, सही आहे, उहो खाई थो वञे नंढिड़ो फर। पोइ हुनखे फूड पॉइज़न थो थिए, पेट में हुनखे पॉइज़न यानी हिकिड़ो ज़हर थो पैदा थिए। नतीजे में उहो फर जेको आहे सो नथो सर्वाइव करे सघे ऐं मरी थो वञे ऐं असांजे मथे ते हथ था हुजनि। हीअ ॾिसो पिया, असां ॿाहिरां भिंडियूं बि पोखियूं आहिनि, भाॼी बि पोखी आहे, ऐं इन में असां भिंडियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ई वण आहिनि। तव्हांजे फार्म हाउस जे लाइ वणनि जो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं सब्जियूं तव्हां इन जे करे कायो त जीअं तव्हां रोज़ाना जेके ख़र्च आहिनि ॿकरियुनि जा, उहे तव्हां सब्ज़ी विकिणी ऐं तव्हां उहे ख़र्च कढी सघो। ऐं हीअ वण आहिनि, हीअ सुहांजणे जो वणु आहे, इन मुतलिक़ आउं अलॻि वीलाग ठाहींदुसि त इहो केतिरो अहम आहे। सो पाण ॻाल्हि पे कई आहे त जेको असां वटि फर थिए थो, त असां मिसमैनेजमेंट जे करे असां उन फर खे बचाए नथा सघूं, नतीजे में असांखे तमामु वॾो नुक़सानु थिए थो। हाणे उनजे लाइ छा कबो? त उन्हनि खे फरनि खे बचाइण जे लाइ जीअं हू महीने खनि जा थियनि, पहिरियां त हुनखे महीने खनि ताईं तव्हां माउ जो खीरु पीआरियो, उस ताईं महदूदु रखो, मथे शेड ताईं रखो। पोइ जीअं महीनो क्रॉस कनि त पोइ तव्हां हुननि खे हेठि छॾियो त जीअं हू हलनि, घुमनि फिरनि ऐं खाइनि पीअनि। कोशिशि करे उन जॻह ते रखो जिथे गंद किचिरो न हुजे, जिथे को अहिड़ो खाधो न हुजे जेको ज़हरीलो हुजे ऐं हुनजे पेट में फूड पॉइज़न करे। ॿियो, ग्राइप वाटर हुननि खे हिकु न ॿिए ॾींहं ते हिकिड़ी ॿुंजी ज़रूरु विझो ऐं हाज़मे जो जेके बि दवाऊं आहिनि उहे ज़रूरु इस्तेमालु करियो त जीअं तव्हां फर बचाए सघो। जेकॾहिं तव्हां फर बचाए वियो त पोइ तव्हां कामयाबु आहियो। पोइ तव्हां हाणे ॾिसो था नंढिड़ो फर इन गाह पे खाधो, त असां इन्हनि खे ग्राइप वाटर हिकु न ॿिए ॾींहं ते, कॾहिं 3 ॾींहं ते ज़रूरु हिकिड़ी ॿुंजी विझी छॾींदा आहियूं त जीअं हुनजो हाज़मो दुरुस्तु रहे। ग्राइप वाटर छा कंदो आहे? उहो जेकॾहिं कंहिंखे मोशंस आहिनि कंहिं फर खे, त उन्हनि खे रोकींदो आहे, ऐं जेकॾहिं कंहिंखे का कब्ज़ी वग़ैरह आहे कंहिं फर खे, त वरी उनजी कब्ज़ी ख़तमु कंदो आहे। यानी ॿई फंक्शन कंदो आहे ग्राइप वाटर। जेतोणीकि इहो बिज़ाहिरनि ग़ैर साइंसी थो लॻे,
पर इहो जेको अमली जेको आहे तजुर्बो उहो इहो ई थो ॿुधाए। ॿियो त जीअं ही फर तव्हां ॾिसो पिया त इहो माउ खे धाए पियो त जेके बि 100 ॿकरियूं आहिनि उन्हनि खे जालंग चाढ़े छॾियो। हर वक़्तु जेकॾहिं फर वेठा खीरु पीअंदा त पोइ उनखे मोशन लॻंदा ऐं पोइ नुक़सानु थींदो तमामु वॾो, त उनजे करे उनखे जालंग चाढ़े छॾियो। या वरी फरनि जो जेको आहे सो उहो शेड में अलॻि हिकिड़ो केज ठाहे छॾियो जंहिंमें फर मौजूदु हुजनि ऐं उन्हनि खे हर 2-3 कलाकनि खां पोइ थोरो थोरो खीरु पीआरींदा रहो त जीअं हुनजी एनर्जी क़ाइमु रहे। यादि रखणु खपे त टाक मंझंदि जो हुननि खे खीरु न पीआरियो, छाकाणि त खीर में तमामु घणी एनर्जी थिए थी। मंझंदि जो खीरु पीआरण सां हुननि खे नुक़सानु बि थी सघे थो। उनजे करे सुबुह जो सवेरे 6 वॻे हुननि खे खीरु ॾियो, उनखां पोइ वरी 10-11 ताईं जेको आहे सो हुननि खे खीरु ॾियो। खीरु ॾियण खां पोइ तव्हां वरी मंझंदि जो छॾे ॾियो, वरी शाम जो 4 वॻे हुनखे खीरु ॾियो, वरी राति जो जेको आहे सो 7-8 वॻे धारे हुनखे खीरु ॾियो त जीअं अव्हां फरनि खे बचाए बि सघो, सिहतमंद बि रखे सघो ऐं उन मां नाणो बि कमाए सघो। ज़हन में रखणु खपे त 7-8 महीननि में ही जेके नंढड़ा फर हुआ ॾिसो पिया इहे जवान थी वेंदा ऐं बाक़ाइदे छेला थी वेंदा ऐं के ॿकरियूं थी वेंदियूं। त उहो तव्हांजो जेको आहे हिकिड़ो जेकॾहिं सुठे नसुल जा आहिनि त 50-50 हज़ार में बि वेंदा, 40 हज़ार में बि वेंदा ऐं इहो उतां खां तव्हां हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो नाणो कमाए सघंदव। ॿकरियुनि जी पालना बुनियादी तौर ते हिकिड़ो तमामु वॾी साइंस आहे। असां रवायती अंदाज़ में ॿहिराड़नि में पालियूं था ऐं आधारियूं बि वठूं था, पोइ नतीजो इहो थो निकिरे त असां उनजी उहा ट्रीटमेंट यानी उहा सार संभाल नथा करियूं। नतीजे में असांजो अधु माल मरी थो वञे ऐं बसि पोइ बाक़ी जेको बचे थो उन मां गुज़र सफ़र कयूं था। ऐं ग़ुर्बत जो जेको आहे सो वॾे में वॾो कारण बि इहो ई आहे त असां पंहिंजा सभई कम पुराणे दौर वारे तिर्ज़ ते करियूं था ऐं उन मां असां कमाए नथा सघूं। हाणे हीअ असां जेके वरिता हुआ उहे जॾहिं वरिता हुआसीं त उनखां पोइ असांजा काफ़ी फर थिया आहिनि जेके ईंदड़ 2-4 महीननि खां पोइ बाक़ाइदे हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी प्रोडक्शन ॾींदा। अहिड़ी तरह ॿकरियुनि जी बि सिहत जो अव्हांखे वॾे पैमाने ते ख़्यालु रखिणो आहे। हाणे सिहत जो ख़्यालु कीअं रखिणो आहे त ॿकरी जेकॾहिं गाहु खाए थी त उनखे फौरी तौर ते अव्हां पाणी न पीआरियो, कलाक खनि तरसी त जीअं उनजो हाज़मो थिए ऐं जॾहिं हाज़मो हुनजो थी वञे त उनखां पोइ हुनखे पाणी पीआरियो। हींअर गर्मियुनि जी मुद्दा तंहिं करे डिहाइड्रेशन जा मसइला थींदा। ॿकरियुनि खे अव्हां लाज़मी तौर ते पाणी बार बार पीआरियो, पर गेप ॾेई गाह जे गेप खां पोइ हुननि खे पाणी तव्हां पीआरियो त जीअं ॿकरियुनि खे डिहाइड्रेशन न थिए। नतीजे में हू सहकंदियूं ऐं हुननि में पाणी जी खोड़ थींदी ऐं कमज़ोर थियणु शुरू थींदियूं ऐं पोइ इहो थींदो त कमज़ोर थींदियूं आख़िर में वञी हॾनि जी मुठ बचंदियूं ऐं पोइ तव्हां जेका ॿकरी 50,000 में वठी आया हूंदव उहो 20,000 रुपए में बि अव्हां खां केरु कोन वठंदो। तंहिं करे नंबर 1 त ॿकरियुनि जे चारे जो इंतिहाई घणो ख़्यालु रखो। नंबर 2 त उनजे फरनि जो तमामु ख़्यालु रखो। नंबर 3 त तव्हां सफ़ाई जो ख़ासि बंदोबस्तु करियो, यानी तव्हांजी वाड़ी बि साफ़ु हुजे, डेली बुनियादनि ते उनजी सफ़ाई कंदा रहो ऐं तव्हांजो शेड बि साफ़ु हुजे ऐं तव्हां का बि ओपरी ॿकरी उन्हनि सां न ॻंढियो। ऐं जेकॾहिं तव्हां ॻंढियो बि था, नओं माल वठी था अचो त पहिरियां 8 ॾींहं उनखे आइसोलेशन में यानी अलॻि जुदा रखो त जीअं उन ॿकरी में का बीमारी हुजे त तव्हांखे ख़बर पइजी वञे ऐं उनजो इलाजु वग़ैरह करे उनखां पोइ तव्हां धण सां उनखे गॾे छॾींदव त उन सां नुक़सान जा जेके इम्कान आहिनि उहे टोटली ख़तमु थी वेंदा। ॿकरियूं हिकिड़ो अहिड़ो कारोबारु आहे जो जेके बि उन मुतलिक़ मुकमिल ॼाण रखनि था उहे करोड़पति आहिनि, उहे तमामु घणो कमाइनि था। पर जेके ईअं ई सम्झनि था त बसि ॿकरियूं वठी ऐं उनखे सिर्फ़ु गाह ॾियणो आहे त उहे नथा कमाइनि, पोइ मायूस बि थियनि था। ॿकरियूं मरी वञनि थियूं, उन्हनि खे बीमारियूं लॻनि थियूं, उन्हनि खे वायरल डिज़ीज़ अचनि थियूं, वायरल बीमारियूं उन्हनि खे लॻनि थियूं, पोइ हू मायूस थी वञनि था ऐं नतीजो इहो थो निकिरे त उहे न रुॻो पाण मायूस था थियनि पर मायूसी खे फैलाइनि बि था। हाणे हीअ एरिया तव्हां ॾिसो पिया, हिन एरिया में असां वण पोखिया आहिनि। इहे जेके बि तव्हां पिंजरा ॾिसो पिया इन्हनि में असां वण पोखे छॾिया आहिनि। ॿबूर जा वण असां पोखिया आहिनि। इन में टाली बि आहे, निम बि आहे, पिपल जा वण बि आहिनि ऐं ईंदड़ ऐं सम्झां थो साल ॾेढ में इहे बाक़ाइदे छांव ॾियणु शुरू कंदा। नतीजे में ॿकरियुनि खे हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो इन्वायरमेंट मिलंदो आहे। हिते घुमंदियूं बि आहिनि ॿकरियूं। उनजी वरी हीअ वाड़ी आहे, वाड़ी में ॾिसो हीअ केॾी ख़ूबसूरत ॿकरी आहे, शानदार ॿकरी आहे ऐं हीअ पटेरी नसुल जी ॿकरी आहे।
हिन जा फर बि सिहतमंद ऐं पाण बि सिहतमंद। त इन क़िस्म ऐं ॿियो नसुलनि जी जेका चूंड आहे उहा तव्हां दुरुस्त करियो। नसुल तव्हांखे कहिड़ा पालणा आहिनि, सभिनी खे गॾाए न रखो। मसइलनि पटेरियूं था रखो त उन्हनि जो सेपरेट सिस्टम हुजे, जेतोणीकि असां पाण बि गॾाए रखियूं आहिनि। जेसि ताईं वञी असां उन जा अलॻि अलॻि सिस्टम ठाहियूं तेसि ताईं उहे असां गॾाए रखियूं आहिनि। पर पटेरी जो नसुलु आहे त उनखे अलॻि रखिबो, ऐं बरी जो नसुलु आहे त उनखे अलॻि रखिबो, कामोरी जो नसुलु आहे त उनखे अलॻि रखिबो। त अहिड़े नमूने सां जॾहिं अलॻि अलॻि रखिबो त इन जो इहो फ़ाइदो पवंदो त जेको क्रॉस थींदो उन में तव्हांजो जेका फर पैदा थींदा उहे फर जेके आहिनि उहे नुक़सानु कोन ॾींदा। पटेरी नसुल जो छेलो हूंदो ऐं पटेरी नसुल जी ॿकरी हूंदी त ज़ाहिर आहे उन मां पटेरी नसुल जो ई फर पैदा थींदो, जेको तमामु घणो क़ीमती आहे। कद जूं भलियूं आहिनि, तमामु रंग जूं, बीहक जूं, तमामु शानदार आहिनि, ऐं उहे ॿकरियूं तव्हांखे सुठो नाणो ॾेई सघनि थियूं। असां वटि बरियूं पाइनि नंढियूं, ॿ असां वटि ॿकरियूं आहिनि, हिकिड़ो छेलो आहे, हिकिड़ो ॿियो नंढिड़ो छेलो आहे, हिकिड़ो जवान छेलो आहे। असां अञा वधीक रखंदासीं त जीअं, छाकाणि त हीअ जेके कीटनि कननि वारियूं आहिनि इन्हनि जो शौक़ु जेको आहे सो सिंध में तमामु घणो आहे, बल्कि सॼे मुल्क में। इहे कुकड़ मां ॾिसो पिया, परियां शेड आहे कुकड़नि जो। हाणे कुकड़ तव्हांजा इहो तव्हांखे फ़ाइदो ॾींदा त जेकॾहिं चिचड़ आहे या का जूं आहे या को जीत जड़ो आहे त उन्हनि खे इहे कुकड़ खाई वेंदा आहिनि। साम्हूं हीउ जेको तव्हां ॾिसो था, इहा असांजी नर्सरी आहे। इन नर्सरी में असां सुहांजड़ो मुख़्तलिफ़ वण पोखींदासीं, ऐं वण पोखे उनखां पोइ असां पंहिंजी ज़मीन में बि हणंदासीं, ऐं जेकॾहिं असां विकिरो करे सघियासीं त विकिरो बि ज़रूरु कंदासीं। शेड आहे, ही ॿकरियूं मंझंदि जो मथे हली वेंदियूं आहिनि, पखा अंदरि मौजूदु आहिनि, त उन्हनि पखनि ते जेको आहे सो असां ॿकरियुनि खे रखंदा आहियूं, ऐं उन सां इहो थींदो आहे त हुननि खे गर्मी कोन थींदी आहे। ॿिया असां हिकिड़ा अहिड़ा बल्ब वठी आया आहियूं जेके अंदरि शेड में आहिनि। हीअ जेको तव्हां ॾिसो पिया, हीअ शावर आहे। असां चकियूं पोखियूं पिया ऐं उन्हनि खे हल्को पाणी पिया ॾियूं। हीअ सुहांजड़नि जूं, यानी जंहिंखे अंग्रेज़ी में मोरिंगा चइबो आहे, उन जूं असां तक़रीबन 500 खां मथे चकियूं पोखियूं आहिनि। हीअ एॾो त न्यूट्रंट क़िस्म जो वणु आहे, एॾो त ज़बरदस्त क़ुवत मुदाफ़ियत वारो वणु आहे, जो जॾहिं हीअ तव्हां ॿकरियुनि खे खाराईंदव, पर खाराइण जे लाइ हिकिड़ो ख़ासि मक़दारु हुजे। घणो खाराईंदव त ॿकरियुनि खे दस्त थींदा। त हीअ वणु जॾहिं तव्हां पोखींदव, पंहिंजे फार्म हाउस जे आसपास ज़मीन ते पोखींदव, त पोइ तव्हांखे TMR या जेको सुको चारो वग़ैरह ते तव्हांखे ख़र्च करणा पवनि था, उन्हनि ख़र्चनि खां तव्हां बची पवंदव। त अहिड़े नमूने सां असां इहो हिते सिस्टम ठाहियो आहे। हीअ एरिया असांजो पार्क जो आहे, ऐं हीअ वरी असांजो वर्कशॉप आहे, जेको अॻु में तव्हांखे वीडियोज़ में असां ॾेखारे चुका आहियूं। वर्कशॉप में तव्हां वटि मेडिकल जी जूं दवाऊं हर तरह जूं, यानी ॿकरी जो खे जेकॾहिं पेट उनजो मुंझे थो तॾहिं बि दवा हुजे तव्हां वटि। ॿकरी जेकॾहिं थोरी मायूस आहे त उनखे बि तव्हांखे चेक करिणो आहे। यादि रखो त जेकॾहिं तव्हां का अहिड़ी सुस्त ॿकरी ॾिसो था त फौरी तौर ते तव्हां उनखे अलॻि करियो, उनखे अलॻि बीहारींदव त मतां का उन में बीमारी हुजे जेका ॿियनि में न फैलाए। शेड में ॾिसो अंदरि बल्ब इहो ॿरी रहियो आहे, इहो मच्छरनि खे मारण वारो बल्ब हुयो, ऐं इहो बल्ब जॾहिं असीं ॿारींदा आहियूं त मच्छर जीत जड़िया अट्रैक्ट थी ऐं पंहिंजो जेको आहे सो उहे हलिया ईंदा आहिनि। हीअ असांजी पैलेट मशीन आहे, जंहिंमें असीं चारो ठाहींदा। हीउ सुको चारो आहे, तमामु ज़रूरी आहे। जॾहिं बरसीन आख़िरी मरहलनि में हुजे थी, ख़तमु थियण ॾांहुं वञे थी, त तव्हां उहा कटे उनखे सुकाए चङी तरह सां, ऐं तव्हां उन जा कुतर हणी ऐं ॿोरा भरे, जीअं असां रखिया आहिनि, मथे बि पियल आहिनि ॿिया असांजा, त ईअं तव्हां ॿोरा भरे रखो त जीअं चारे जो बहिरान न थिए। अहम तरीन तव्हांखे उमेदु आहे तव्हां सॼी वीडियो ॾिसंदा हूंदव, त अहम तरीन तव्हांखे मालूमात इहा ॾिजे त ॿकरियुनि जूं जेके 4-5 वैक्सीन आहिनि उहे तमामु ज़रूरी आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां वैक्सीन कोन कराईंदा आहियूं, ऐं नतीजे में पोइ इहो थींदो आहे त असांजे ॿकरियुनि में ओचितो वायरल बीमारियूं अची वेंदियूं आहिनि, ऐं पोइ असांजा धणनि जा धण हलिया वेंदा आहिनि, ऐं हिकिड़ी मुआशी नुक़सानु त असांखे पवंदो ई पवंदो आहे। पर उन सां गॾोगॾु असांखे मायूसी पैदा थींदी आहे, ऐं आसपास जे माण्हुनि सां असां इहे ॻाल्हियूं कंदा रहंदा आहियूं। नतीजे में उहे बि ॿकरियुनि जे कारोबार खां भॼणु चाहींदा आहिनि। हीअ ॾिसो न, हीअ ॿॿुर असां अंदरि पोखिया आहिनि, त जीअं सियारे में टारी वारे मसइले खे बि हल करे सघिजे। हीअ पिपल जो वणु आहे, इन पिपल जे वण में जेको आहे सो इहो वणु एॾो वॾो थो थिए, तव्हांखे ख़बर आहे त तमामु वॾो थो थिए, त उहो वणु
जेको आहे सो छांव ॾींदो असांजे ॿकरियुनि खे। इहा असांजी नर्सरी आहे जेका तव्हांखे अॻु में मूं ॾेखारी आहे। त ईअं नर्सरी बि तव्हां हिकिड़ी क़ाइमु कयो त जीअं तव्हां जेको वण ऐं चकियूं उन्हनि जो बि कारोबार करे सघो, साॻिए वक़्तु ऐं पंहिंजे फार्म हाउस जे लाइ ज़मीन जे लाइ बि तव्हां वटि हुजनि। इहो तव्हां ॾिठो त कुकड़ियुनि जो जेको आहे सो हेठां असांजो शेड ठहियलु आहे, पोयनि वीडियोज़ में अव्हांखे ॿुधाए चुको आहियां। हाणे हीअ कुकड़ियूं असां सिर्फ़ु 7,000 जूं के वठी आया हुआसीं, 4-5 कुकड़ियूं। हिन वक़्तु उहे 5-6 महीननि में उहे उन्हनि जो चङो अंगु थी वियो आहे। असां ॿियूं वठी सघूं था, पर चऊं था त असां पंहिंजूं देसी कुकड़ियूं उते रखूं। हीअ जेके नंढा हेठि आवरा रखियल आहिनि, जेके न रखणु खपनि, इन्हनि खे मथे रखणु खपे। ऐं मथे रखिबो त साफ़ु सुथिरो गाह ॿकरियूं खाईंदियूं। पर इहे आवरा अलाए छो असांजे वर्करनि हेठि रखिया आहिनि। त इहे इन्हनि आवरनि में कॾहिं कॾहिं सॼो गाह बि कुतर खां सवाइ बि माल खे तव्हां ॾेई सघो था, त जीअं हुननि जे हाज़मो उहो दुरुस्तु रहे ऐं उहे बहितरु रहनि। हाणे हीउ ॾिसो, सॼो गाहु खाइनि पियूं ऐं वॾे शौक़ु त, हालांकि ॿाहिरां चरी बि आयूं आहिनि, पर ॿकरी उहो जानवर आहे जेको मतिलबु त हर वक़्तु खाईंदो रहंदो आहे ऐं ॿकरी जी इहा आदत आहे ऐं उनजे तबियत में इहा शामिलु आहे। तंहिं करे पाण हिकिड़ी ॻाल्हि ते जंहिं ते आउं ज़ोर थो ॾियणु चाहियां उहो इहो आहे त ॿकरियुनि खे बीमारियुनि खां बचायो पहिरीं ॻाल्हि। ऐं बीमारियूं कहिड़ियूं थियनि थियूं? वॾे में वॾी ख़तरनाक बीमारी PPR आहे। उनखां पोइ PPR में धणनि जा धण हलिया वेंदा आहिनि। उनखां पोइ वरी CCPP जी बीमारी आहे, उन में बि धणनि जा धण ख़तमु थी वेंदा आहिनि। ऐं उनखां पोइ FMD आहे, उहा बि ॾाढी ख़तरनाक आहे, उहा वायरल आहे। ऐं ETV आहे, उहा बि वायरल आहे। त इन्हनि बीमारियुनि खां जेकॾहिं तव्हां ॿकरियुनि खे बचाए वञो था त पोइ तव्हां कामयाबु आहियो। यादि रखो त असां जंहिं एनवायरमेंट में रहूं था, जंहिं माहौल में रहूं था, उन माहौल में तमामु घणो जेको आहे सो पॉल्यूशन मौजूदु आहे, आलूदगी मौजूदु आहे। ऐं उन आलूदगी जे करे असां वटि तमामु घणनि क़िस्मनि जूं बीमारियूं उहे ईंदियूं रहनि थियूं। ऐं ॾींहं ॾींहुं असांजो जेको गर्मीअ जो दर्जा हरारत आहे उहो बि तेज़ीअ सां बिगड़ी रहियो आहे। ऐं उन गर्मीअ जे करे इहो थो थिए त असांजे जानवरनि खे नुक़सानु थो पवे। जेतोणीकि गर्मी ॿकरियुनि जे लाइ एॾी ख़तरनाक कोन हूंदी आहे, पर जेकॾहिं सख़्तु आहे 45 ताईं वञी थो टेम्परेचर बीहे त पोइ ज़ाहिर आहे जानवर आहे ऐं पंहिंजो उनखे उहो नुक़सानु थींदो। उनजे करे टाक मंझंदि जो हमेशह ॿकरियुनि खे तव्हां शेड ते रखो या छांव हेठि उनखे विहारियो ऐं पाणी जेका हिसा उनखे पाणी उन्हनि खे बार बार तव्हां पीआरींदा रहो। ॾिसो, हीउ अहिड़ो कारोबारु आहे जंहिं कारोबार में इंतिहाई वॾी ज़हानत ऐं लाॻीती महिनत, संजीदगी जेकॾहिं असां अख़्तियार करियूं त असां सचपुचो ॾाढी बावकार ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इज़त, जियापो, वक़ार ऐं तरक़ी असां सभिनी जुमिले इंसाननि जो हक़ु आहे। ऐं उन जे लाइ खोड़ सारा ॿिया बि कारोबार आहिनि, पर असांजो जेको सिंध आहे उहा जीअं त ॿहिराड़ियुनि ते बेस थी करे ॿहिराड़ियूं आहिनि उते, त उहे घणे क़दुरु लाइव स्टॉक यानी चौपाए माल जे सिलसिले में तमामु वॾी कामयाबी सां असांजा माण्हू कारोबार करे सघनि था। उन ईगो मां या उन मां असांखे निकिरणु खपे त आउं यूनिवर्सिटी पढ़ी आयो आहियां, तंहिं करे मूंखे जेको आहे सो ॿकरियूं आउं कीअं पालियां। बाबा, ॿकरियूं महांगो तरीन गोश्त आहे ई ॿकरियुनि जो, खीरु उनजो महांगो तरीन खीरु आहे ॿकरियुनि जो, त ॿकरी घटि कीअं थी। असां अक्सर इहो कंदा आहियूं त असीं मोची खां बूट त पॉलिश कराईंदा आहियूं, पर मोची खे कमतर सम्झंदा आहियूं। हजम खां वार त ठहिराईंदा आहियूं, पर उनखे कमतर सम्झंदा आहियूं। इहा सोच असांखे तब्दील करणी पवंदी। जॾहिं असां इहा सोच तब्दील कई त पोइ असांजी तरक़ीअ में असांखे तरक़ीअ खां केरु बि रोके नथो सघे। उनजे करे अव्हां ॿकरियूं पालियो, पर साइंटिफिक बुनियादनि ते पालियो त जीअं अव्हां उन मां नाणो कमाए सघो। ऐं कोशिशि करियो त अव्हां जॾहिं ॿकरियूं ख़रीद करियो था त तव्हां उते सिहतमंद ख़रीद कयो। ऐं अभरियूं अक्सर उहे ॿकरियूं थींदियूं आहिनि जिन खे या त चारो सही न हूंदो आहे या उहे बीमार हूंदियूं आहिनि। ऐं बीमार ॿकरियूं जॾहिं तव्हां ख़रीद करे, हिकिड़नि माण्हुनि जो ख़्यालु आहे त अभरियूं वठी अचो, उनखे गाहु जाम ॾियो ऐं पोइ जेको आहे सो उनखे सॻो करे तव्हां खपायो। इहा ॻाल्हि ठीकु आहे हिकिड़े लिहाज़ खां, पर छा असांखे इहा ॼाण आहे त इहा जेका अभरी ॿकरी असां ख़रीद करे रहिया आहियूं, छा इहा गाहु घटि हुजण जे करे अभरी थी आहे या बीमार आहे? त इहा असांखे ॻाल्हि सम्झणी पवंदी। अहिड़ी तरह ई ॾिसो पिया शेड अंदरि कुकड़ियूं हलनि पियूं, नंढड़ा ॿचा हलनि पिया, कुझु कुकड़ियूं आरे ते वेठियूं आहिनि। हिननि जो अञा सेटअप असांखे ठाहिणो आहे, ज़बरदस्त नमूने सां ठाहिणो आहे। उहो ठाहींदासीं। कुकड़ियूं
तव्हांखे न रुॻो रोज़ाना जा ख़र्च कढी ॾींदियूं पर उन सां गॾोगॾु तव्हांखे पैसा बचाए बि ॾींदियूं। कुकुड़ साल में 3 दफ़ा ॿचा ॾींदी आहे ऐं हुनजो जेको ॿचो आहे उहो 6 महीननि में जवान थी वेंदो आहे, किलो खन जो 3.5 पा जो उहो ॿचो थी वेंदो आहे। त उहो जॾहिं तव्हां खपाईंदो त 2000 रुपया किलो हींअर कुकुड़ जो गोश्त, देसी कुकुड़ जो गोश्त खपे थो। उनजे करे असांखे घुरिजे त ॿकरियुनि सां गॾु कुकड़ियूं बि असीं साइड ते रखूं ऐं ॿियो जेकॾहिं ज़मीन पंहिंजी आहे त सब्ज़ी वग़ैरह पोखियूं त जीअं रोज़ाना जा हिननि जा जेके ख़र्च आहिनि, जेको चारो आहे, को सुको चारो आहे, उहो असांखे वठिणो आहे त असीं उते ई उहो करे सघूं। यादि रखणु खपे त कंहिं बि कारोबार में ऐब कोन्हे को बि कारोबार घटि कोन्हे को। तव्हां जेकॾहिं बावकार ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था त तव्हां कारोबार करियो ऐं हीउ तव्हांजो चैनल आहे। हीउ जेको यूट्यूब चैनल आहे उहो सॼी सिंध जे माण्हुनि जो आहे। असां उन्हनि खे हर ॻाल्हि सम्झाईंदासीं, हर तरह सां उन्हनि जी असीं गाइडेंस कंदासीं त हू कमाइनि। ऐं तव्हां पैसा न आहिनि न, आधारियूं ॿकरियूं वठो ऐं तव्हां 4-5 आधारियूं वठी अचो। तव्हां साल ॾेढ ॿिनि खां पोइ ॾिसंदव त तव्हां वटि पंहिंजो धणु हूंदो। जॾहिं उहो विरहाईंदो त तव्हां वटि पंहिंजो धणु हूंदो। पर शर्त इहो आहे त उनखे सुठो चारो, उनजी वैक्सीनेशन वक़्त ते ऐं उन्हनि जी सफ़ाई जो बंदोबस्तु अव्हां वटि हुजे। उन्हनि खे साफ़ु पाणी पीआरियो ऐं बिना साफ़ ऐं पाणी जी टेस्ट लाज़मी करायो त पाणी में किथे सेंखियो त कोन्हे या पाणी किथे चहिरो त कोन्हे या पाणी में के अहिड़ा मिनरल्स जी खोट त कान्हे का। जॾहिं इहो तव्हां करे वियो त कामयाबी खां अव्हांखे केरु बि रोके नथो सघे। आख़िर में वरी उमेदु करियां थो त चैनल खे तव्हां सब्सक्राइब कंदव, लाइक कंदव, शेयर कंदव ऐं कमेंट करे असांखां सुवाल पुछंदव।